नाज़रीन वक्त है ब्रेकिंग न्यूज़ जो ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा हलूं तो पोर्ट कासम में एक कंपनी में ज़हरीली गैस लीक थियण सबबि केतिराई पोरियत बेहोश थियण जा इतला मिलिया आहिनि। नाज़रीन अहम ख़बर अवां शेयर कंदा हलूं ॿुधाईंदा हलूं तो वाक़े खां पोइ इमदादी टीमुनि कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। नाज़रीन अहम ख़बर आहे अवां शेयर कंदा हलूं पोर्ट कासम में एक कंपनी में ज़हरीली गैस लीक थियण सबबि केतिराई पोरियत बेहोश थियण जा इतला मिलिया आहिनि। इतला मिलण खां पोइ वाक़े खां पोइ इमदादी टीमुनि कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। नाज़रीन अहम ख़बर एक भेरो ॿीहर अवां शेयर कंदा हलूं तो पोर्ट एक कंपनी में ज़हरीली गैस लीक थियण सबबि केतिराई पोरियत बेहोश थियण जा इतला मिलिया आहिनि। वाक़े खां पोइ इमदादी टीमुनि कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। इन हवाले से अधिक अपडेट वठण लाइ असां राब्तो कया धरती टीवी बिन कासिम के रिपोर्टर सज्जाद छजड़ो से। जी सज्जाद ॿुधाइजो त कंपनी में ज़हरीली गैस लीक थी वई आहे, केतिराई पोरियत बेहोश थियण जा इतला भी मिलिया आहिनि। तव्हां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। तव्हांखे ॿुधाइणो हलो त असांजे पोर्ट कासम जो इलाइक़ो आहे, पोर्ट कासम जे ज़मीन ते जेको एंग्रो पोली एंग्रो कंपनी जेका आहे उन में जेका क्लोरिन गैस आहे उहा लीक थियण जा इतला आहिनि। उहा जेको आहे सो जंहिंमें केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहे जेको आहे सो ज़ख़्मी थी पिया आहिनि, बेहोशी जी हालत में जेको अची विया आहिनि, जिनखे जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके एम्बुलेंस आहिनि जंहिंमें छिपा एदी ऐं ॿिया जेका एम्बुलेंसूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सो रेस्क्यू कयो पियो वञे। हिन महिल ताईं जेको इतला आहिनि त उहे 60 खां वधीक माण्हू जेका मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में रेस्क्यू कया विया आहिनि। बिरकासम SHO मोहम्मद ख़ान जो चवणु आहे त जेको आहे वधीक कार्रवाई जारी आहे, पर सभई माण्हू जेके आहिनि उहे जेके आहे से हींअर बेहोशी जी हालत में उन्हनि खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिन मां केतिरनि जी हालत जेका आहे उहा गणती जोगी आहे। जन त रोड ते जेके जेको आहे उहो जेको मुख़्तलिफ़ जेको इलाइक़ो आहे पोर्ट कासम जो उन में जेके रोड ते माण्हू घुमी रहिया आहिनि उहे बि पिणु बेहोश थी था वञनि, ॻाल्हाईंदे बेहोश थी किरी था पवनि, जिन हालत ग़ैर थी वञे ऐं जेको आहे सो तमामु ॾुखी सूरत हाल आहे, जंहिंखे कंट्रोल करण जे लाइ फ़िलहाल के उपाउ न वरिता विया आहिनि। जन त इलाइक़े में पुलिस ऐं उन खां अलावा जेके एजेंसियुनि जा जेके माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ एजेंसियुनि जा माण्हू पहुची विया आहिनि, भई कंपनी खे घेरे वरितो आहे, पर जेको आहे सो हिन महिल ते माण्हू खे रेस्क्यू कयो पियो, जिन खां 60 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे जेको आहे रेस्क्यू कया विया आहिनि, जिन ते ॿियनि खे रेस्क्यू करण जो सिलसिलो जारी आहे। जी सज्जाद छजड़ो अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन सज्जाद छजड़ो बिन कासिम असांखे अपडेट करे वियो, जंहिंजो चवणु आहे त केतिराई पोरियत बेहोश थी विया आहिनि, जिन खे गणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।